A Jew came to Mullah Ali, Hazrat Ali Karamallah Wajh. Once upon a Jew came to Hazrat Ali Karamallah Wajh and said to him, Ali, O Ali, you say, and it is your faith, belief and iman that your Almighty Allah is omnipotent. It means He is present everywhere. So show me, where is your God? I want to see your God. Again, please try your best to understand. Once upon, a Jew came to Hazrat Ali alayhi salam and said to him, Ali, O Ali, you say, and it is your belief, faith, trust and iman that your Almighty Allah is present everywhere. So show me, where is your Almighty Allah? Hazrat Ali replied to him, O Jew, look at the sun. The Jew, it was the noon time. The scorching beams of the sun were there. In the short rays of the sun were there. So the Jew looked the sun for a while. But after a moment, while rubbing his reddish and water eyes, water, the tears were shedding from his eyes. So while rubbing his eyes, he said, no, I can't see the sun. At that time, Hazrat Ali said to him, really historical words. Hazrat Ali said to him, O Jew, if you can't see the sun, if you are unable to see the sun, how can you see the creator of that sun? I think you all have understood it. यूं तो क्या क्या नजर नहीं आता, यूं तो क्या क्या नजर नहीं आता, लेकिन हमें कोई तुझसा नजर नहीं आता। झोलियां सबकी भरती जाती है, लेकिन देने वाला दाता नजर नहीं आता। जेरे साया हम उसी के हैं सब, जिसका साया नजर नहीं आता। So thank you very much. We have started. In this class today, we have to make the focus and we have to learn about the articles. Really a very important task and topic. You all know, yeah, the majority of the students who are already well known about the grammar as well as the different things and topics. You all know there are two kinds of articles, definite and indefinite. In definite, only there is the. But in indefinite articles, there are two articles, a and n, which are there, a and n. Already use of n, so a and I have written there. Today, this class, we have to learn that where we have to use a or n. Only. We have not made the focus and discussion about the where. We have to only learn about the use of a and n. So are you ready for that? So first of all, I am going to give you some hints. After that, we have to solve the questions which are written on the board. A would be used with a singular countable noun. Singular countable noun. I don't know जो count करे सच्ची. Singular हो जो yes, I use करता है. अव्वल, अफीन, अब्वा, अगल, अमैन, अबुमैन, a teacher, a doctor, in umbrella, in apple, in owl. लेकिन vowel sound silent, vowel sound पे जो vowel letter ने vowel sound हुआ, जो vowel letter ने हुआ, a e I o u, ये vowel letter है, ये vowel sound इन्हें का अलावा कुछ ब्याह letter संते की vowel sound के बोल अदा करता है, ये गड़ो गड़ vowel letters सां जेकर शुरू थे वो लफ्ज जरूरी ना है तो उते n लगाई जाए। जो तसा बेसिक क्लास में प्राइमरी में चौथी पंजी में बाबा मतलब बारह के सिखाएगा बेसिक क्लास में तो बाबू उनकी समझाने खातर शुरुआत में तो बाबू एड़ा लफ्ज एड़ा नाउन सिंगुलर जेकी a e I o u सा स्टार्ट है उते n लगाए या n अम्ब्रेला n आवर यूज करना n ऑरेंज पर हिते थोड़ा नई गाल खे पर थोड़ा डिफरेंट
वाविल साउंड, वाविल लेटर न, वाविल साउंड ए वाविल साउंड आहिनि। माना जिते वाविल साउंड सां सिंगुलर नाउन स्टार्ट थिए त उते असां एन यूज़ कंदासीं। वाविल साउंड न हुजे त पोइ असां ए यूज़ कंदासीं। हिकिड़ो थोरो पॉइंट्स ॿुधो पोइ पाण हिते सॉल्व कयूं था। ॿियो नंबर ॻाल्हि, पर जे सिंगुलर नाउन खां अॻु में को एडजेक्टिव हुजे, नाउन सिंगुलर हुजे काउंटेबल, ऐं उन खां अॻु में का एडजेक्टिव हुजे, मिसाल तौरु बॉय, अॼु मां मूं क्लेवर लॻायो त हाणे थींदो अ क्लेवर बॉय। बॉय सिंगुलर आहे तंहिंजे करे अ क्लेवर बॉय। पर जेकर प्लूरल नाउन आहे त पोइ आर्टिकल यूज़ न थींदो, अ या एन यूज़ न थींदो। टॉपिक अ या एन आहे, द जी ॻाल्हि पाण कोन पिया कयूं, छाजो यूज़ आहे, अ या एन यूज़ न थींदो। प्लूरल आहे काउंटेबल, प्लूरल नाउन आहे, आर्टिकल यूज़ न थींदो। एडजेक्टिव जो अकेलो लफ़्ज़ यूज़ लॻो पियो आहे, ए एन यूज़ न थींदो। मटीरियल नाउन आहे, कंहिं शइ जो नालो आहे वीट आहे, कॉटन आहे, गोल्ड आहे, आयरन आहे, मटीरियल नाउन आहे, ए एन यूज़ न थींदो। जेकॾहिं को एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, इंटेलिजेंस आहे, ब्रेवरी आहे, फ्रीडम आहे, स्लेवरी आहे, जेकॾहिं को मक़सदु को एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, उन सां आर्टिकल ए एन यूज़ न थींदो। हा एडजेक्टिव अचे तो थ्योरेटिकल ॿुधाइण पियो, पर प्रैक्टिकल हिते सॉल्व कयूं था। एडजेक्टिव अचे पोइ सिंगुलर नाउन अचे त पोइ उते ए या एन साउंड मुताबिक़ यूज़ थींदो। मिसाल तौरु अम्ब्रेला, अम्ब्रेला सां असां एन अम्ब्रेला यूज़ कंदासीं, ठीकु आहे। पर जेकॾहिं मां अम्ब्रेला जे अॻियां लफ़्ज़ एडजेक्टिव छॾियां न्यू अम्ब्रेला, त हाणे एन न्यू अम्ब्रेला कोन थींदो, हाणे थींदो अ न्यू अम्ब्रेला। छो त वाविल साउंड खां अॻु में मूं एडजेक्टिव लॻाई, हाणे एडजेक्टिव जे साउंड मुताबिक़ लॻाईंदुसि। पर जेकर मिसाल तौरु सिर्फ़ु एडजेक्टिव हुजे, असां जेको आर्टिकल यूज़ कंदा आहियूं ए एन सिंगुलर काउंटेबल नाउन लाइ यूज़ कंदा आहियूं, एडजेक्टिव अकेले लाइ कोन यूज़ कंदा आहियूं या कंहिं ॿिए पार्ट ऑफ स्पीच लाइ यूज़ कोन कंदा आहियूं। तंहिंजे करे सिर्फ़ु न्यू लिखियलु हुजे त अ न्यू कोन थींदो। इंटेलिजेंट सिर्फ़ु लिखियलु हुजे, एन इंटेलिजेंट कोन थींदो। हा इंटेलिजेंट खां पोइ अॻियां को नाउन सिंगुलर काउंटेबल नाउन हुजे पोइ असां त लिखंदासीं एन इंटेलिजेंट बॉय, पर सिंगुलर हुजे एन इंटेलिजेंट टीचर, एन इंटेलिजेंट गर्ल, अहिड़े नमूने सां। सो हिन ते वरी जेकर विच में ॻाल्हियूं आयूं त उहे वरी डिफाइन कंदासीं। अचो त मूव था कयूं, असां टे ऑप्शन आहिनि बसि। बोर्ड ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा वर्ड लिखिया पिया आहिनि, असां वटि ऑप्शन टे आहिनि, ए एन या कुझु बि न। छा ऑप्शन बाबा, ए एन या कुझु बि न, माना को बि आर्टिकल यूज़ न थींदो। ठीकु आहे बाबू। अचो त मूव था कयूं। हिते लिखियो पियो अम्ब्रेला, वाविल साउंड सां सिंगुलर नाउन आहे अम्ब्रेला, छा यूज़ कयां, दिस इज एन अम्ब्रेला, सिंपल क्लास। एप्पल सां असां एन एप्पल यूज़ कंदा आहियूं, पर एप्पल खां अॻु में रेड एप्पल, एन रेड एप्पल या अरेड एप्पल, रेड एप्पल, छो त एप्पल खां अॻु में रेड अचे त हाणे अ यूज़ थींदो, हाणे एन कोन यूज़ थींदो। इनोसेंट बेबी, हाणे इनोसेंट एडजेक्टिव आहे जी बाबा, अ एन बाबा, बेबी सिंगुलर नाउन आहे, अॻियां इनोसेंट एडजेक्टिव लॻल आहे, आवाज़ आहे वाविल साउंड, एन इनोसेंट बेबी, दिस इज एन इनोसेंट बेबी, सही आहे बाबू। एन अॻिते पाण मूव था कयूं। अॻिते लफ़्ज़ लिखियलु आहे गर्ल्स, ए एन, हाणे गर्ल्स प्लूरल थी वियो। प्लूरल ॾिसो सिंगुलर काउंटेबल नाउन, काउंटेबल नाउन छा हुजे, सिंगुलर, को बि आर्टिकल यूज़ न थींदो। सम्झ में अचे पई बाबू ॻाल्हि, ईज़ी बिल्कुलु। चाइल्ड जी बाबू, जी बाबा, अ चाइल्ड, ॾिसो केॾो ईज़ी, ॿारनि वारियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे स्वीट मैंगो, अ स्वीट मैंगो, वेरी नाइस। ऑसम पिक्चर, जी बाबा पिक्चर सिंगुलर आहे, हितां एडजेक्टिव ऑसम मिलियल आहे, तंहिंजे करे उन जो आवाज़ अ थो अचे, तंहिंजे करे एन ऑसम पिक्चर। ही हैज़ अपलोडेड एन ऑसम पिक्चर। ऐं यादि रखी छॾियो, जॾहिं को पॉज़ेसिव केस अची वञे त पोइ इहो आर्टिकल बि ख़तमु थी वेंदो। वरी एग्ज़ाम्पल अॻिते कयूं था। हो ही हैज़ अपलोडेड हिज ऑसम पिक्चर, ही हैज़ अपलोडेड हिज, शी हैज़ अपलोडेड हर। हाणे पॉज़ेसिव केस जॾहिं अची वेंदो आहे त पोइ आर्टिकल ख़तमु थींदो आहे, आर्टिकल असां यूज़ न कंदा आहियूं। जी बाबा अॻिते आउटस्टैंडिंग लेक्चर, लेक्चर सिंगुलर आहे। ॾिसो अॻियां लफ़्ज़ ते बि गौर कयो, लेक्चर छा आहे, सिंगुलर आहे, सिंगुलर काउंटेबल नाउन आहे। आउटस्टैंडिंग हाणे वाविल साउंड आहे, तंहिंजे करे छा थींदो,
an outstanding lecture. Oh, yesterday our teacher delivered an outstanding lecture. European silent G. जी अदी यूरोपियन AN जी जी बाबू हाँ ध्यान सां जी जी बाबू हाँ ॾिसो कुछ यूरोपियन एडजेक्टिव आहे चाहे यूरोप यूरोपियन एशिया एशियन पाकिस्तान पाकिस्तानी इंडिया इंडियन चाइना चाइनीज जापान जापानीज इटली इटालियन माना अहिड़ा प्रॉपर नाउन मां मुल्कनि जे नालनि या उन्हनि मां जेका लफ़्ज़ अचनि उनखे प्रॉपर एडजेक्टिव सॼो ईंदो आहे ऐं हमेशा आर्टिकल छा सां शुरूआत में चयमि सिंगुलर काउंटेबल नाउन सां यूज़ थियो सो यूरोपियन छा आहे इहो नाउन कोन्हे इहो छा आहे एडजेक्टिव आहे जॾहिं एडजेक्टिव सां त हिते पोइ आर्टिकल यूज़ कोन थींदो बाक़ी अॼु पंहिंजे लिहाज़ खां सही ॿुधायो त यूरोपियन में ई त आहे पर वाविल साउंड न आहे उन लिहाज़ जी ठीकु आहे पर हिन जो आर्टिकल यूज़ न थींदो पर जे मां चवां यूरोपियन पर्सन त पोइ अ यूरोपियन पर्सन ठीकु informative sentences AN जी अदी yes sister जब तो ॾिसो sentences प्लूरल लिखियल आहे जेकर सिंगुलर हुजे हा त पोइ मां हिते लॻायां an informative sentence पर हिते sentences प्लूरल आहे प्लूरल सां आर्टिकल यूज़ A या N कोन थींदो आहे हिते कुझु बि यूज़ कोन थींदो सो ये पंहिंजी लाइन पूरी क्लियर थी इन लाइ हिकिड़ी क्लिपिंग थी वञे जो मैं हिकिड़ी लाइन चलो हेॾा मूव था कयूं मिल्क अ मिल्क एन मिल्क या को बि आर्टिकल न को बि न छो अनकाउंटेबल नाउन मटीरियल नाउन आहे मटीरियल नाउन सां यूज़ कोन कंदा आहियूं हा जेकॾहिं द जो डिस्कशन हुजो त किथे यूज़ कयूं हा किथे न उहो अलॻि आहे डिस्कशन ऐं यूज़ या एन न थींदो ठीकु आहे बाबू बिल्कुलु छो त मटीरियल नाउन आहे कोल्ड वाटर जी बाबू कोल्ड वाटर अ कोल्ड वाटर एन कोल्ड वाटर नॉन ऑफ द जी छो अनकाउंटेबल आहे मटीरियल ऑनरेबल पर्सन AN जी बाबू जी बाबू हिते आहे त H हाणियो आहे त H आहे त कॉन्सोनेंट पर जॾहिं बि असां इनखे पढ़ंदा आहियूं न हा हे जो आवाज़ न कढंदा आहियूं हा जो आ जो ऑनरेबल पर्सन छा चवंदा आहियूं ऑनरेबल ऑनरेबल तंहिंजे करे एन ऑनरेबल पर्सन एन ऐं कोन थींदो मूं तंहिंजे करे पिया चयो वाविल साउंड अचे वाविल लेटर ते कोन ॾिसबो वाविल कॾहिं कॾहिं कॉन्सोनेंट बि किथे साइलेंट हूंदा आहिनि ऐं वाविल साउंड यूज़ थियो जी बाबू यूनिवर्सिटीअ में यू पियो अचे हाणे त इहो त साउंड सिधो लिखियो जी बाबू जी बाबू यूनिवर्सिटी में आहे त यू आहे त वाविल पर वाविल साउंड कोन्हे तंहिंजे करे दिस इज अ यूनिवर्सिटी दिस इज एन कोन थींदो ऑक्सिन एन ऑक्सिन ऑक्सिन और नॉन ऑफ जी जी बाबू ऑक्स इन जो प्लूरल मूं थोड़ो इन जो प्लूरल अथव ऑक्सिन छा ई प्लूरल लफ़्ज़ आहे तंहिंजे करे हिते कोन यूज़ थींदो प्लूरल आयो छा आहे बाबा अक्सर करे एक्स सां ES लॻाईंदा आहियूं न पर ही रेगुलर आहे सो ऑक्सिन प्लूरल आहे तंहिंजे करे कोन थींदो जी बाबा क्लेवर बॉयज़ जी बाबा छो छाजे करे प्लूरल आहे तंहिंजे करे नो आर्टिकल हार्ट टचिंग स्टोरी हार्ट टचिंग स्टोरी oh yesterday our teacher shared a very heart touching story बिल्कुल
हार्ट टचिंग स्टोरी, पर जे हिते स्टोरीज़ हुजे हा त असां यूज़ न कयूं हा। हा जेकर स्टोरी ड्राहे छॾियूं, हिते स्टोरी खे मिटाए छॾियूं, सिर्फ़ु हार्ट टचिंग हुजे हा तॾहिं बि यूज़ न कयूं हा। छो न कयूं हा आर्टिकल यूज़? छो त आर्टिकल यूज़ सिंगुलर काउंटेबल नाउन सां थींदो आहे। हिते नाउन ई न हुजे हा त पोइ असांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे? मिसाल तो चवां, हीअ होशियार छोकिरी आहे, शी इज़ अ क्लेवर गर्ल, शी इज़ अ, पर मां जेकॾहिं इहा ॻाल्हि हीअं कयां त शी इज़ क्लेवर या शी इज़ अ क्लेवर, पोइ सही आहे ग़लति आहे? ग़लति। छो ग़लति आहे? त असां आर्टिकल यूज़ कंदा आहियूं नाउन, सिंगुलर नाउन जे ज़रूरत मुताबिक़ अ या एन। हाणे शी इज़ अ क्लेवर गर्ल, गर्ल अचे थो अ मूं यूज़ कयो, पर हाणे मां जेकॾहिं नाउन यूज़ न कंदुसि थी वेंदो शी इज़ क्लेवर। एडजेक्टिव आहे, एडजेक्टिव सां थोरी असां आर्टिकल यूज़ कंदा आहियूं, असां आर्टिकल यूज़ कंदा आहियूं नाउन सां। सही। ऐं जेका इहो यूज़ आहे न, इहो बि हिकिड़ो क़िस्म जो यूज़ आहे। शी इज़ अ क्लेवर गर्ल ऐं ॿियो आहे शी इज़ क्लेवर। हिन में बि हिकिड़ो प्रेडिकेटिव यूज़ आहे, ॿियो एट्रीब्यूटिव यूज़। असांजो टॉपिक एडजेक्टिव न आहे, तंहिंजे करे मूव था कयूं हेॾां। हार्ट टचिंग अमेज़िंग गेम, वाह जी जी बाबू, गेम सिंगुलर, गेम्स जो प्लूरल थी सघे थो, तंहिंजे करे एन अमेज़िंग गेम। सही। हेल्थ ए एन कुझु बि न। बाबू हेल्थ जेको आहे एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, एब्स्ट्रैक्ट नाउन जा असां यूज़ कोन कंदासीं। वेल्दी पर्सन, जी बाबा, अ वेल्दी पर्सन, पर हिते जेकॾहिं प्लूरल हुजे हा त असां यूज़ न कयूं आहे। अ वेल्दी पर्सन। एशियन साइंटिस्ट, this pen has been invented by a Asian scientist, in Asian scientist, और कुछ भी ना बाबा। एशियन ॾिसो, सिर्फ़ु एशियन हुजे हा त एशियन छा आहे, प्रॉपर एडजेक्टिव थी वञे हा, असां यूज़ न कयूं हा। पर अॻियां साइंटिस्ट बि अचे पियो ऐं इहो कॉमन नाउन आहे, तंहिंजे करे सिंगुलर बि आहे, तंहिंजे करे एन एशियन साइंटिस्ट। सम्झ में अचे पई ॻाल्हि? छा पिया पिया कयूं, या ए या एन या कुझु बि न। अॻिते हीअ रो पंहिंजी पूरी थी वई, क्लेपिंग त मूं कान ॿुधी। बाबू हनी, हनी शहद माखी खे सॼो वेंदो आहे। जी मटीरियल नाउन आहे, आर्टिकल न। प्योर हनी, प्योर हनी, हाँ छा के यूज़ कयां? जी बाबा भले हनी आहे, पोइ भले अॻियां छा बि लॻाइसि, आहे त सिंगुलर त पोइ कोन थी वियो न। हा ईअं चवां, अ जार ऑफ हनी, माखीअ जो शीशो, पोइ उते यूज़ थींदो आहे जार ऑफ हनी, पोइ उते यूज़ थींदो। जी अॻिते लफ़्ज़ आहे गिलास ऑफ वाटर, अ गिलास ऑफ वाटर। हाणे वाटर ते कोन्हे, हिन गिलास ते फोकस आहे, अ गिलास ऑफ वाटर, बिल्कुलु सही आहे। कप्स ऑफ टी, हिन साइड वारा ही न बाबू, ही बाबू हिते टी सां त हुअं ई कोन थींदो, पर हिते कप्स ॾे मेंशन कयूं पिया, कप्स प्लूरल आहे, सो नो आर्टिकल। पर जे सिर्फ़ु कप हुजे हा, यू हैव टेकन अ कप ऑफ टी, मां चवां त यू हैव टेकन, मां चवां टेकन जे जाते ॿियो को लफ़्ज़ यूज़ कयां जेको खाइण पीअण लाइ यूज़ थिया, छा यूज़ कयां? हा ॿुधा जी, यू हैव टेकन टी, टेकन यूज़ न कर, ॿियो को वर्ब यूज़ कर। You have had taken tea. You have had tea. Taken खत्म, सही है। Honesty, छो ऑनेस्टी सां बाबू कोन यूज़ थींदो, छो त एब्स्ट्रैक्ट नाउन आहे। काउंटेबल सिंगुलर नाउन सां यूज़ थींदो, एब्स्ट्रैक्ट नाउन सां थोरी यूज़ थींदा, कोन थींदो। इंटेलिजेंट, एन इंटेलिजेंट, अ इंटेलिजेंट, जी एन जी बाबू, इंटेलिजेंट एडजेक्टिव आहे, एडजेक्टिव सां कोन यूज़ कंदासीं। एन इंटेलिजेंट बॉय, एन इंटेलिजेंट गर्ल, एन इंटेलिजेंट स्टूडेंट, पोइ यूज़ कंदासीं त नाउन त यूज़ ई कोन थियल आहे, एडजेक्टिव आहे, एडजेक्टिव सां थोरी यूज़ कंदा आहियूं। जी बाबू, अ वेरी
ओ दिस इज अ या दिस इज एन वेरी गुड पेन। हाणे या पेन नाउन आहे, हिते अची वई एडजेक्टिव, एडजेक्टिव खां अॻु में हिते एडवर्ब अची वियो। हाणे छा यूज़ कयां? दिस इज अ सिंगुलर नाउन आहे, दिस इज अ वेरी गुड पेन। अट्रैक्टिव ए एन कुछ बि न जी। छो? छाजे करे त एडजेक्टिव आहे। पर चवां अट्रैक्टिव, ओ इट इज एन अट्रैक्टिव पिक्चर जी। एन पिक्चर अॻियां अची वियो, फोटो अची वियो, ॿियो एन थींदो। पर बहरहाल अट्रैक्टिव सां हींअर कुझु बि कोन्हे, को बि सिंगुलर नाउन कोन्हे, तंहिंजे करे नो आर्टिकल। एक्टिव स्टूडेंट, ओ दैट इज ही इज रियली एन एक्टिव अ एक्टिव स्टूडेंट जी। एन एक्टिव अमेजिंग मूवीज जी। छो नो आर्टिकल? छाजे करे मूवीज प्लूरल थी वियो, तंहिंजे करे न को ए न को एन। शाबाश। गोल्ड, गोल्ड सां कहिड़ो एन या कुझु बि न, नो आर्टिकल। छो? मटीरियल, वेल डन। फ्लॉक ऑफ बर्ड्स, फ्लॉक जब फ्लॉक जेको आहे सो कलेक्टिव नाउन आहे। अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स। जेकर हिते फ्लॉक प्लूरल हुजे हा त पोइ असां आर्टिकल यूज़ न कयूं आहे, न को ए न को एन। बी रो, थर्ड रो मुकम्मल, लास्ट वन। नाउ वी आर मूविंग टू द लास्ट वन रो। हर्ड, हर्ड जेको आहे हर्ड माना धन जेको बाबा मटीरियल नाउन आहे, मटीरियल कलेक्टिव नाउन जी। हर्ड छा यूज़ कजे? बाबा कलेक्टिव, ॿुधो ॿुधो, कलेक्टिव नाउन सिंगुलर प्लूरल थींदो आहे। हर्ड हर्ड्स, फ्लॉक फ्लॉक्स, गैलेक्सी गैलेक्सीज, सिंगुलर प्लूरल। जंहिंजो सिंगुलर प्लूरल थींदो आहे त उन सां एन हक़ रखे थो यूज़ थियण जो। हर्ड माना हिकिड़ो धन, तंहिंजे करे यूज़ थींदो। ग्रुप ऑफ बॉयज, देयर वाज अ ग्रुप ऑफ बॉयज, देयर वाज अ ग्रुप ऑफ बॉयज। हिते ग्रुप्स प्लूरल थी वञे हा त यूज़ न कयूं। यूनिक पर्सनैलिटी, एन कुझु बि न। यू आ वाविल आहिनि ए ई आई ओ यू। टे चौथी में ॿिए में असां टीचर्स जी वठ हूंदी आहे ॿारनि खे, बाबू जिते बि ए ई आई ओ यू ॾिसो न उते आर्टिकल तव्हां एन यूज़ कयो, सम्झाइण लाइ यूज़ कंदो। बेसिक क्लास आहे न, ऐं हुन लाइ बहितर तरीक़ो इहो आहे। पर हाणे तव्हांजो क्लास बेसिक कोन्हे को जी। बाबू यूनिक वाविल साउंड न आहे। छा? यू त यूज़ थियल आहे, पर यू वाविल यूज़ थियल आहे, वाविल साउंड न आहे। तंहिंजे करे त छा थींदो? अ यूनिक पर्सनैलिटी। Was a great and जी। अकबर अली, जो वाविल साउंड आहे जी। अकबर अली, एन अकबर अली, अकबर अली। छो? प्रॉपर नाउन सां, नालनि वग़ैरह सां असां कोन यूज़ कंदा आहियूं। ईअं को थोरी चवंदा आहियूं दिस इज़ एन असलम एंड शी इज़ एन अस्मा, शी इज़ अस्मा, ही इज़ असलम, कोन यूज़ कंदा आहियूं। तंहिंजे करे नो आर्टिकल। चए थो स्मॉल विलेज, अ स्मॉल विलेज सिंगुलर काउंटेबल नाउन यूज़ थियो आहे। इंग्लिश बुक्स, एन इंग्लिश, इंग्लिश एन इंग्लिश बुक्स, इंग्लिश बुक्स या कुझु बि। छो? छो न कोन यूज़ थींदो? छो त प्लूरल आहे बुक्स। अमेरिकन मैन, हाँ ॾिसो हेॾां यूरोपियन यूज़ कयो अथऊं, हिकिड़े जाते पाण एशियन यूज़ कयो आहे। पर हाणे यूरोपियन खां पोइ नाउन कोन्हे, ऐं हिते एशियन खां पोइ ऐं हेॾां अमेरिकन खां पोइ असां सिंगुलर नाउन यूज़ कयो आहे। तंहिंजे करे ही इज़ एन वीट, कणिक। वीट सां छा कणिक सां जी। छो? अनकाउंटेबल आहे। गॾो गॾु इहो मटीरियल नाउन आहे जी। बाबू मटीरियल नाउन सां असां कोन यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। टॉस कर, पंहिंजो टॉपिक छा आहे? ए एन या कुझु बि न। द जो कोन्हे जो टॉपिक। चलो, ड्रॉप ऑफ वाटर,
पानी जो कतरो जी अ ड्रॉप ऑफ वाटर इंटेलिजेंस जी नो आर्टिकल छो छो तो भला इंटेलिजेंस छा है ग्रामर एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, शाबाश एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, नो आर्टिकल ऑक्यूपाइड टेरिटरी माना मकबूजा इलाइको इन ऑक्यूपाइड अऑक्यूपाइड या कुछ भी न इन ऑक्यूपाइड टेरिटरी जो फ्लूअर थी सके तो सो इन ऑक्यूपाइड टेरिटरी सो चौथी साईं जा इशारा लगा पिया से टाइम ओवर आहे सो थैंक यू वेरी मच टुडे वी हैव लर्नड and we have gotten some basic knowledge about the articles. Inshallah in coming times classes we would conduct and we would make that discussion with detail. So thank you very much for attending the class. Inshallah.